अदी वक़्तु न रहियो, जल्दी हितां निकिरण जी कयो। इहा वॾे साईं जी वसियत हुई। न अता न, मां हितां कोन निकिरंदसि जेसीं ताईं कमाल ख़ान जो मौत मां पंहिंजी हिन अखियुनि सां न ॾिसंदसि, मां हितां कोन निकिरंदसि। अदी तोखे साईं जी अज़ियतूं ॾेई मारे छॾींदा, असांखे हितां निकिरणो पवंदो। तूं छा थो सम्झी त साईं जे वञण खां पोइ मुंहिंजे दिलि में जीअण जी उमेद अञा आहे? कमाल ख़ान जो मौत तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसणु चाहे थी, उहो अचण सां असांखे मारींदो। जेकॾहिं मूंखे मारे थो न त पोइ साईं सां गॾु दफ़न थियण जो मौक़ो त मिलंदो। इन करे अदा तूं मूंखे छॾ, औताक ते वञी कालूअ सां मिल ऐं मुंहिंजे साईं खे अदब ऐं एहतराम सां दफ़न कयो। हित ई साल में त मुंहिंजे साईं खे दफ़न थियण बि कोन ॾींदा। अदी जेको मूं तोखे चयो आहे उहो तूं वञ ऐं वञी कालूअ सां मिल ऐं इन पंहिंजे पोड़नि खे काबू में रखण जी कोशिश कर। वञ चवां थी, ही वक़्तु न आहे रोअण जो। दुश्मन ॾिसे न असांखे त जीअं हू असां मां ख़ौफ़ खाए, इहो न सम्झे त साईं जे मौत खां पोइ असां ख़ौफ़ में वकोड़जी विया आहियूं। वञ त वञ तूं। ठीकु आहे अदी, जेको तव्हांजो हुकुम। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।